इंसाफ कयो मुंहिंजो गरीब पुट मारियो अथऊं। हे मुझे बेगुनाह गरीब मिस्कीन मुर्स मारे विया आहिनि बेगुनाह। हाणे असांजो इंसाफ कयो मुंहिंजा 3 बच्चा यतीम कया अथसि। इहो वारो आहे त मां थियो हाणे थियो मां थियो हाणे एॾा ॾोह ॼचियूं वतई वरी मां खे बि हाणे थियो हिते बि अचे थो घुमण फिरण सभिनीनि ॾे अचे वञे थो इंसाफ कयो मूंखे मां धर की आया या पुट आहिनि मुंहिंजो इंसाफ कयो मुंहिंजो गरीब पुट मारियो अथऊं। इहो ज़ालिम आहे धाड़ेल आहे चोर आहे मारींदो आहे माण्हू। हे मुझे बेगुनाह गरीब मिस्कीन मुर्स मारे विया आहिनि बेगुनाह। न ॻाल्हि न मुहाड़ अॻिलो मसलो हल थियलो हर शइ चटियूं ॾोह ॾंड पंहिंजी माउ सां खाईंदो आहे पीअंदो आहे पंहिंजी माउ खे घर में रहाईंदो आहे। मुंहिंजे मुड़ुस खे कुराड़े खे मिस्कीन खे मारे विया आहिनि। इहो मुंहिंजो मुड़ुस आहे ज़ाहिद। मसलो को बि न हो इहो जेको पुराणो मसलो हुयो मुंहिंजो ॾेर तव्हांखे ॿुधायो राति असां सुता पिया हुआसीं बचनि सुते का बि मसलो न हो आयो ओचितो हथियारनि जा इहे मुंहिंजे मुड़ुस खे फेर करे वरी ॿिया इहा हवाई फेर कंदो कंदो हलियो वियो। इहो बादशाह कोराई मुंहिंजो नंढड़ो पुट बि पंहिंजे पीउ सां सुम्हियो पियो हो हुन सां गॾु रत में इहो ॻाढ़ो लॻो पियो। मां अची पंहिंजे पुट खे खयो इहे फेर हवाई कंदो कंदो असांजे मथां। हाणे असांजो इंसाफ कयो मुंहिंजा 3 बच्चा यतीम कया अथसि। इहो इनखे गिरफ़्तार करे इन ज़ालिम खे सज़ा ॾियो इन जे भाइरनि खे सज़ा ॾियो। मुंहिंजो भाउ हुयो नालो ज़ाहिद हुयुसि ज़ाति जो कोराई पोइ पंहिंजी बिरादरी में मसइलो थी पियो हुनजी बाछू कोराई जी माउ खे पोइ उन खां पोइ जहिड़ो हलंदो रहियो असांजा फ़िलहालु ज़मीन असां जीअं मसइलो थी वियो त असां हितां माई जीअं खजी वई त जीअं मसइलो थियो त असां हितां टपड़ वपड़ खणी लॾे हलिया वियासीं। हे आयो असांजा घर बि हथियारनि सां घर बि ड्राए वियो हर शइ ड्राए वियो सॼी पाड़े ओड़े खे सॼी दुनिया खे ख़बर आई। उन खां बजाए असां क़ुर मेरियूं असां SSP साहिबु ख़ालिद मुस्तफ़ा साहिबु उन टाइम SSP हुयो लारकाना उन्हनि वियासीं उन कुझु असांजी मदद कई पंहिंजी बिरादरी खे ठाहे आणे करे पंहिंजी बिरादरी जो फ़ैसिलो कराई। फ़ैसिलो उन्हनि अॻी थोरो वारियो त बाबा असां मोहसिन मशवरी वटि फ़ैसिलो कंदासीं। पोइ सॼी बिरादरी असां मोहसिन मशवरी साहिबु वटि वियासीं उन खां तारीख़ वठी ते उहो फ़ैसिलो थी वियो। फ़ैसिले थियण में असां ते 9 लख रुपया असांजे मथां चटी पई। असां 9 लख रुपया असां हुनखे भरे ॾिनासीं। उन खां 2012 जो मसइलो आहे उन खां पोइ यकी पाण में हुयासीं ईंदो वेंदो हो बि असांजो भाउ बि घुमंदो फिरंदो हुयो। राति 12:30 बजे जी हथियार बंदि वठी 12-13 ॼणा वठी क्लेशन ऐं पिस्टल सां जीथरनि सां असांजो भाउ सुतल पियो खट ते उनजो नंढड़ो बि भरिसां सुतो पियो त नंढड़े खे ॿार फिटी करे ऐं उनखे माई बि पंहिंजी उन्हनि खपाए छॾी आहे ऐं माई बि उन्हनि पंहिंजे पैसनि ते खपाई अथऊं उहा बि पंहिंजे पैसनि ते। ऐं बेगुनाह असांजे भाउ खे मारी बेख़ता असांजे भाउ खे। असांजो मुतालबो आहे त IG साहिब खे मुतालबो आहे त इहो फौरी गिरफ़्तार थिए ऐं तमामु किरमल माण्हू आहे ऐं तमामु ॾुहारनि सां घुमे थो हिते ऐं SP साहिब खे आफ्ताब DIG साहिब खे ख़बर आहे त तमामु ॾुहारी आहे ऐं तमामु किरमल आहे ऐं तमामु हिकिड़ो ख़तरनाक ॾुहारी आहे ऐं असां SP साहिब खे इहो अर्ज़ु कयूं त इहो गिरफ़्तार कयो वञे ऐं हिनखे मारियो वञे।